गौसपुर भरसां ॻोठ सियाणो गाही में भागड़ी बिरादरी के मुर्शिद सांवल शाह के आस्थाने ते हथियारबंदनि हमलो करे रॉकेट लॉन्चर उछलाया जेके फायर न थिया। फायरिंग के वाक़े बाद दरगाह की सिक्योरिटी सख्त कई वई जॾहिं त 8 नामालूम जवाबदारनि खिलाफ केस दाख़िल कयो वियो। सरकार की फरियाद ते दाख़िल केस में पुलिस ॼाणायो आहे त 8 रोहारनि भागड़ी बिरादरी के मुर्शिद सांवल शाह के आस्थाने ते हमलो करे फायरिंग कई। 7 जवाबदारनि के हथन में G3 राइफलूं ऐं 1 जवाबदार के हथ में रॉकेट लॉन्चर हो। FIR जी मतन में चयो वियो आहे त फायरिंग की आवाज़ ते पुलिस वाक़े वारे हंध पहुती त ॾोहारियुनि पुलिस मथां बि फायरिंग कई ऐं रॉकेट लॉन्चर उछलाया। पुलिस ऐं ॾोहारियुनि में 10 मिंटनि ताईं मुक़ाबलो थियो जंहिं बाद ॾोहारी घेरो तंग ॾिसी ऊंधाए जो फ़ाइदो वठी फरार थी विया। FIR जी मतन में वधीक चयो वियो त पुलिस ॾोहारियुनि जा पेरा खंया जेके दरिया जे कचे में गुम थी विया। दरगाह के आस्थाने ते हमले जो मकसद खौफ पखेरण हुयो। ॿिए तरफ़ दरगाह ते वेठल माण्हुनि जो चवण आहे त दरगाह वट संदन को बि मंदिर नाहे ऐं दरगाह ते कंहिं बि क़िस्म जी पूजा पाठ नाहे कई वेंदी। दरगाह ते साल में 1 ॾींहुं मेलो पिणु लॻायो वेंदो आहे।